गर्ल्स हाई स्कूल जो त सत्यानाश लॻो पियो आहे। टीचरियूं भई अचनि थियूं त अचनि त पहिरीं खां अचनि नथियूं, अचनि थियूं त पाण वेठियूं गपशप कचहरियूं करे पीरियड अटेंड नथियूं कनि टीचरियूं। अटेंडेंस छोकिरियुनि जी कान्हे का, छोकिरियुनि खे झलियुनि थी टीचरियूं छा इलाही चयो जेका एॾो बुरो हाल लॻो पियो आहे मध्य जी हाई स्कूल जो। माण्हुनि जे बचनि जे मुस्तक़बिल ज़िंदगियुनि जो सुवाल दाव ते लॻल आहे। ग़रीब माण्हू किथे पढ़ाए जेका ॿार जेका त हिते मध्य जी ख़ासि करे गर्ल्स हाई स्कूल जो ॾाढो बुरो हाल लॻो पियो आहे। इन जो कुझु को कयो ख़र्को सरको, कॾहिं को वञी या कंहिंखां पुछा करे को हल्को फुल्को जेका को बस वारनि ताईं इहा पहुचे ख़बर अथव मध्य जी गर्ल्स हाई स्कूल जो हाल बुरो लॻो पियो आहे ॾाढो, ख़ासि करे टीचरियुनि जी जेका आहे त उहे अचनि नथियूं, पढ़ाई नथियूं कनि। अच्छा, हा पढ़ाइनि कोन थियूं। ॿियो ख़ासि इहो आहे अचनि नथियूं, पढ़ाइनि नथियूं जेका छोकिरियूं जे को स्टूडेंट्स थोरा घणा जे छोकिरियूं अचनि त झड़कनि कचहरियूं करे हली थियूं वञनि। का पढ़ाई न आहे, बिल्कुलु न आहे पढ़ाई जेका पीरियड अटेंड ई नथियूं कनि न, पीरियड ई नथियूं अटेंड कनि।